नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में केतिरे ई महीने खां बेरोज़गार दुकानदारनि खे रोज़गार जी फ़राहमी थी वई है। ख़ुशी में रैली बेरोज़गारी जो नोटिस वठी दुकानदार वापसि ॾियण ते मोहम्मद बख्श मेहर ऐं ॿियनि जा थोरा मञिया विया आहिनि। घोटकी में पब्लिक पार्क जे ॿाहिरियां दुकान तामीर थियण बाद केतिरनि ई महीने खां बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गारी जो फ़राहमी थी वई है। दुकानदारनि पारां अली शेर दायो, मास्टर सादिक, फरमान राजपूत, तस्लीम राजपूत, दानिश इकबाल, मनवर लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई है। जंहिं दौरान ॻाल्हाईंदे दुकानदारनि चयो त कोरोना ऐं लॉकडाउन जी सूरत हाल सबबि मुआशी तौर इंतहाई परेशान हुआसीं। घरनि में फाका कशी वारी सूरत हाल हुई। PPMN सरदार मोहम्मद बख्श मेहर, सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो, जाम सैफुल्लाह धारेजो, PP ज़िले सदर मीर बाबर खान लुंड, सिकंदर अली लाखो ऐं ॿियनि जी कोशिश ऐं नोटिस बाद ॿीहर दुकानूं ॾेई रोज़गार फ़राहम कयो वियो। जंहिं ते असां PP क़यादत जा थोराइता आहियूं। हिननि चयो त म्युनिसिपल कमेटी जे कानूनी घुर्जनि खे पूरो करण तोड़े इंक्रोचमेंट ॼाणियल स्क्वायर फुट वापसि पोइते करण बाद दुकान ठाहिया विया आहिनि, पर कुझु माण्हू ग़लति ॼाण जी बुनियाद ते असांजे रोज़गार में रुकावट विझण जी कोशिश कनि पिया, जेको सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।